कहिड़ो थो फ़र्क़ु पए 17 साल न ॾिने आहे 170 साल ॾेई छॾिया उन सां छा हू त अॻु में जेल में आहिनि ऐं पाण इहो ॾिठो आहे त ही जेके पाकिस्तान जी इक़्तिदारी सियासत आहे हिन में दरवाज़ो हीअं फिरंदो रहंदो आहे जेल इक़्तिदार वरी जेल वरी इक़्तिदार तव्हां पीपल्स पार्टी जी क़यादत ॾिसी वठो तव्हां नवाज़ लीग जी क़यादत ॾिसी वठो हाणे PTI आहे त ख़ान साहिबु जेल में अचे थो वरी इक़्तिदार में ईंदो वरी जॾहिं वक़्तु फिरंदो त इहे 17 साल जेको आहे 17 ॾींहं बि कोन बचंदी मतिलबु ऐं आउं नथो सम्झां त ख़ान जेतिरे स्टेक्स ते अंदरि हीअ इक़्तिदारी रांदि खेॾे पियो ऐं असाब जी जंग करे पियो त उनखे को हिन सज़ा सां को वॾो को धचको अची वियो हूंदो या वॾो को टेंशन अची वियो हूंदो छाकाणि त उनखे ख़बर आहे सज़ा ॾियनि न ॾियनि जेसिताईं हाणोको माइंड सेट या जेके धुरियूं हींअर या फ़र्द इक़्तिदार ते क़ाबिल मतिलबु इक़्तिदार रखनि था ताक़त रखनि था हुननि सां जेसिताईं मामलात हल न थींदा या उहे जेसिताईं चेंज न थींदा हिन खे अंदरि रहणो आहे पोइ हाणे अंडर ट्रायल प्रिज़नर रहे या कॉन्विक्ट थी रहे यानी सज़ा याफ़्ता थी रहे या अञा कंहिं बि रीज़न मुल्ज़िम थिए या मुजरिम थी जेल में ई रहणो आहे बल्कि हुन सज़ा ॿुधण खां पोइ बकौल राजा सलमान अकरम राजा साहिब जेके वकील बि आहिनि ऐं जनरल सेक्रेटरी बि आहिनि PTI जा उन्हनि खे अॼु वञणु ॾिनो ख़ान ताईं उन ताईं न वञणु सलमान सफ़दर साहिब खे वञणु ॾिनो जेको वकील हुयो ओके ठीकु आहे हुन अची ॿाहिरि नियापो जेको वकील हा सॉरी सलमान अकरम राजा खे न सलमान सफ़दर खे हा त हुन अची ॿाहिरि ॿुधायो त ख़ान साहिबु नियापो कयो आहे त KP जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी खे होशियारु कयो त तयारी वठे ऐं तयारी छा वठंदो यानी एग्रेसिव ॿिए लफ़्ज़नि में ख़ान अंदरां हीअ सज़ा ॿुधण खां पोइ हुनखे मतिलबु ईअं न थियो त को थधो पियो हुजे छा थियो हुजे हुन बेहतर चयो त अचो वरी तयारी वठो हाणे PTI जो चीफ मिनिस्टर KP में जॾहिं हुनखे हुनजो बानी चवंदो तयारी वठ त मतिलबु छा थियो वरी इस्लामाबाद ॾे मार्च करण जी तयारी ॿी कहिड़ी तयारी आहे ऐं हिन दफ़े हीअ बि संभरियो वेठा आहिनि त अगरि अहिड़ो कुझु थींदो त हीअ हाणे गवर्नर राज ते देरि न कंदा हिन दफ़े हीअ संभरियो वेठा आहिनि हिननि खे बुल खपे हिकिड़ो मौक़ो खपे जीअं हीअ सुहेल आफ़रीदी खे फ़ारिग़ कनि ऐं KP ते गवर्नर राज लॻाए सो सवली सिंधी में कन्फ्रंटेशन इज़ ऑन झेड़ो जेको आहे उहो लॻो पियो हूंदो लेकिन मतिलबु हाणे हिन मां हासिलु छा थींदो इहा ॻाल्हि पाण कई दफ़े डिस्कस करे चुका आहियूं हू हुनखे सज़ाऊं ॾींदा रहंदा हू अॻु में ई जेल में आहे हुजंदो भले ॾींदा रहो हू हुनखे हू हुननि जे ख़िलाफ़ु जेको हुनजो वस पुॼंदो कोशिशूं कंदो रहंदो ॾिसो न गवर्नर राज बि ख़ान बि शायदि चाहींदो हूंदो त जेका ही जेको आइनी कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर हले पियो मुल्क में जेको हुकूमती ढांचो हले पियो हिन में हिकिड़ी मुस्तक़िल हिकिड़ी डफेर मौजूदु रहे हाणे अलॻि बहस आहे त KP हुकूमत PTI खां हली वेंदी त PTI खे फ़ाइदो घणो थींदो या नुक़सानु घणो थींदो इहा हिकिड़ी जुदा बहस आहे जी हा पोइ हुन ते हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे डिफरेंट ॻाल्हियूं थी सघनि थियूं केतिरो असरु पए थो नथो पए ज़ाहिर हिन ते मोटी था अचूं साहिबु ज़ाहिर हिकिड़ी कॉन्स्टेंटली हिकिड़ी PTI जी ऐं हिकिड़ो पूरो हले बि थो कॉन्फ्रेंस बि हले थी न ते अचूं था पिया पर दलाल चौधरी साहिबु अॼु हिकिड़ी कुझु डिस्कशन कई आहे फैसलाबाद में ॻाल्हाइनि पिया कंहिं हिकिड़े निजी कंहिं प्रोग्राम में हू पंहिंजी जॻह ते बीठा उते चवनि था पिया त भई हिकिड़ो त हुननि ॻाल्हि कई बिल्कुलु पॉलिसी वाइज़ ॼण ॻाल्हि कई त पंजाब में हिकिड़ी गवर्नेंस सुठी आहे ऐं ॿियनि सूबनि में गवर्नेंस आहे कोन त गवर्नेंस जिथे नाहे उते नया सूबा ठहणु खपनि पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं करे विया जेके बुलो द बेल्ट चइजे या छा चइजे हुननि चयो त भई ॿियनि सूबनि में माना हाणे छा चइजे जानवर बि चई बहितर रहे थो पंजाब में ॿियनि सूबनि जे इंसाननि खां ॿ अलॻि करे ॻाल्हियूं करे वठूं था त तलाल चौधरी साहिबु हीउ साॻियो तलाल चौधरी आहे जेको अॻु में बि तमामु घणो ॻाल्हाईंदो तंज़ीम साज़ी वारो जेको हिकिड़ो स्कैंडल थियो पोइ PTI जे दौर में ईअं गुम थी वियो पोइ PTI जे दौर में हिकिड़ा ॿिया तलाल चौधरी पैदा थिया पोइ उहे हाणे घुमनि हाणे वरी निकिरी आयो ही नवाज़ लीग जे अंदरि जेका ग्रुपिंग आहे उन में ही मरियम नवाज़ जे वेझो तस्वर थिए थो हाणे मंतक मौसूफ़ जी ॿुधो त जिन्हनि पंजाब में त शानदार आहे गवर्नेंस ॻोठनि में औरतूं महफ़ूज़ राति जो 3 वजे बि हलिया वञो कुझु कोन थींदो ऐं मतिलबु पंजाब त हुन चए थो त सफ़ा यूरोप लॻो पियो आहे न ईअं फिनलैंड लॻो पियो आहे या हिकिड़ो हॉलैंड लॻो पियो आहे सफ़ा
नीदरलैंड लॻो पियो आहे, स्कैंडिनेवियन कंट्री लॻो पियो आहे, सोशल वेलफेयर आहे, LFI आहे। तंहिंजे करे हाणे तव्हांखे सूबा ठाहिणा आहिनि, चए थो ज़रूरु ठहणु खपनि, पर उते ठाहियो जिथे गवर्नेंस न आहे। हाणे अकुल जे अकाबिर खे केरु पुछे त ही छा हिनजी लॉजिक, ही छा कहिड़ी मंतक पियो ॻाल्हाए, वॉट डज़ दिस मीन। सूबा ॻाल्हि इहा आहे त जीअं बि मिसाल बलूचिस्तान में जेके बि हींअर हुकूमत हलाइनि पिया, अगरि हू नाहिल आहिनि बकौल तलाल चौधरी जे बकौल त हू हुते गवर्नेंस ठीकु न पिया कनि, त जॾहिं टिनि में विरहाइजी वेंदो त पंजाब मां माण्हू हुते हुकुमरानी करे ॾींदा, उहे ई बलूचिस्तान जा माण्हू पोइ टिनि हिसनि में साॻियो ई कमु कंदा। साॻियो ई बिल्कुलु एग्ज़ैक्टली। हिकिड़ी नॉनसेंस हिकिड़ी गुफ़्तगू जंहिंजी का मंतक न आहे लॉजिक ॾियणु, ऐं छाकाणि त हाणे मथां इहो हुकुम आयल आहे त बाबा सूबनि जी मुखालफ़त न कयो, हलायो हिन ॻाल्हि खे, त तलाल चौधरी उनजी मुखालफ़त त नथो करे सघे, पर दिल्लीअ बतौर पंजाबी पाण खे ज़ाहिर पंजाब खे नथा टोड़णु चाहिनि। पंजाब बि छो टोड़णु चाहींदा, छो मरियम नवाज़ चाहींदी त हुनखे लाहौर ऐं पिंडी डिवीज़न जो चीफ मिनिस्टर करे छॾिजे, ऐं सॼो जेको अधु पंजाब आहे, साउथ ऑफ पंजाब, इहो को ॿियो चीफ मिनिस्टर, इहो छो चाहींदी मरियम नवाज़, ऐं बतौर पंजाबी बि हू छो चाहींदा। एग्ज़ैक्टली। जॾहिं की हुते सिराइकियुनि जो हिकिड़ो हिस्टोरिकल क्लेम आहे, हिस्टोरिकल आहे, कोई ही पाकिस्तान ठहण खां पोइ जी ॻाल्हि न आहे, अॻु खां हुनजो क्लेम आहे त हू पंजाब जो हिसो न आहिनि। शुरू खां हिकिड़ो चवणी आहे तख़्त लाहौर, ख़ैर सो उहा त हिकिड़ी बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे, उन ते कहिड़ी वेई पाण डिस्कशन कयूं। लेकिन हीअ जेका ॿी ॻाल्हि कई आहे तलाल चौधरी, त ॿियनि सूबनि में यानी सिंध, बलूचिस्तान ऐं KP में जेको इंसाननि जी हालत आहे, उन्हनि खां बहितर हालत में पंजाब में जानवर आहे। यानी हिते जेको असीं रहूं पिया, असांजी हालत जानवरनि, जेके जानवर तलाल चौधरी जे सूबे में रहनि पिया, उन्हनि खां असांजी हालत उनखां बदतर आहे। हाणे जा ॿ ज़ाविया आहिनि, हिकिड़ो त हिनखे केरु चए त तूं वेही टिनि सूबनि जे माण्हुनि जी तज़लील करी पियो, टिनि सूबनि जे माण्हुनि जी तूं हिकिड़े इंसाननि जी तज़लील करी पियो, हुननि खे जानवरनि खां बि चई थो त बदतर हालत में आहियूं, ऐं पर हुनजो जवाबु ॼाणाए थो त करप्शन आहे, गवर्नेंस ठीकु न आहे। त ॻाल्हि इहा आहे त ऐं हिन बहस में पवण खां सवाइ मूंखे त सम्झाए के त हू तलाल चौधरी ही 2 कलाक 3 कलाक पहिरीं बयानु ॾिनो आहे, अञा सिंध सरकार हुन जेको जवाबु ॾिनो आहे, न KP सरकार जवाबु ॾिनो आहे, न बलूचिस्तान सरकार ॾिनो आहे। हलो बलूचिस्तान वारा ॼाणीनि, KP वारा ॼाणीनि, हू त पाण में ॼाणे। सिंध सरकार जी त इतिहादी आहे, ऐं बलूचिस्तान सरकार जी बि इतिहादी आहिनि। हू हिते जे इंसाननि खे चवनि था त असां जेके आहियूं हुननि जी हालत जानवरनि खां बदतर आहे। त मतिलबु मूंखे कावड़ बि अचे पई, पर सिंध सरकार वज़ाहत करे न उनखे त न, हिते सभु गुल गुलज़ार आहे। ऐं हिन बहस में नथो पां त पंजाब जे माण्हुनि जी छा हालत आहे। हींअर पाण बोर्ड में बि ॾिठी हुननि छा हालत आहे, ही राजनपुर ऐं ही रहीमयार ख़ान, छा तलाल चौधरी पंजाब में नथो चए त हिते जो कचे जा डाकू आहिनि, इहे सभु शयूं आहिनि, ऐं हुते जेको कुझु आहे उन बहस में नथा पऊं। लेकिन ॻाल्हि इहा आहे त गवर्नेंस, आउं हमेशह चवंदो हुउसि त हीउ हिकिड़ो इशू आहे जंहिं ते हिननि सूबनि खे ही केसि ताईं अखियूं बंदि रखंदा। ॾिसो एतिरो वॾो तानो मिले, एतिरो वॾो तानो ॾिनो अथसि त मतिलबु मूंखे यानी अच्छा आऊं, पर इतफ़ाक़ आहे त आऊं हिन ॻाल्हि खे ईअं चई बि नथो सघां त यार असांजी गवर्नेंस तमामु शानदार आहे। मसइलो त इहो ई आहे। हाणे सिंध सरकार हिन जी मज़म्मत कंदी, हिन जी तनक़ीद कंदी, लेकिन ग्राउंड ते गवर्नेंस जो त इशू आहे न। हाणे जानवरनि वारी ॻाल्हि त हिकिड़ी बदतमीज़ी वारी ॻाल्हि आहे, जेको तलाल चौधरी खे माफ़ी वठणु खपे त हू हिते पाकिस्तान जे माण्हुनि खे जानवरनि सां भेट करे पियो, एतिरी पंहिंजे पाण खे जेका वॾाई अथसि उनजी उनखे माफ़ी वठणु खपे। लेकिन बहरहाल हिननि सूबनि खे बि पंहिंजी गवर्नेंस खे सोचणु त खपे।